खामोशी इंटर कयो कम पूरो थियो पेट खंड टाइप में खामोशी चलो बस जी बस 5-6 बार दा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो महबूब अगवान सिंध तरक्की पसंद पार्टी जो वाइस चेयरमैन अल्ताफ़ जिस्काणी जंहिं पंहिंजी पूरी ज़िंदगी सिंधी क़ौम जे लाइ ऐं तरक्की पसंद पार्टी जे लाइ जा खोलियो त उन जी अॼु जेको वरसी आहे उन खे हर साल जीअं कारकुन ऐं पूरी सिंध पंहिंजी मोहबत ऐं अक़ीदे सां मल्हाए थी ऐं उनखे सवाब जी नियत सां जेको आहे सो सुर्ख सलाम पेश करे थी। हिन जी जदोजहद कंहिंखां लिकल कोन्हे को, पूरी सिंध जी आहे, पर टंडो अलाहियार में हिन जो घर हिकिड़ो हुजण जे बावजूदि पर सिंधी माण्हुनि पर आम जेके ॿिया उर्दू स्पीकिंग हुया उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो छपर छांव हुयो। छो त साबित थियो जॾहिं अल्ताफ़ जिस्काणी खे शहीद कयो वियो त मां सम्झा पियो त घटि मां घटि 12 खां 13 किलोमीटर जे मुफ़ासिले ताईं जेको आहे सो हिकु जनाज़ो थियो जेको सिंध जे मां सम्झा तारीख़ में ॿियो अहिड़ो कंहिंजो जनाज़ो न थियो। त साबित थियो त ही उन इलाइक़े में जेको माण्हुनि जे हर ॾुख सुख में ऐं छपर छा रहियो ऐं उहे दहशतगर्द जेके हर माण्हुनि खे ज़ालमाने तरीक़े सां जेको जिस्म में ड्रिल सां सुराख़ करे उहे दहशतगर्द दहशत पंहिंजी सां हिकिड़ी हुकूमत क़ाइमु करे वेठा हुया। हुननि जी हिकु हटी खे टोड़े हिन सिंधी माण्हुनि उतां जे माण्हुनि खे उत्साह ॾिनो। उन जी अॼु ही वरसी आहे जंहिंजे लाइ असांजा कारकुन पर पूरी सिंध जा माण्हू उनखे सुर्ख सलाम पेश था कनि ऐं सुभाणे 19 तारीख़ ते जेको सो उनजी मज़ार ते वञी करे उनखे सलाम पेश कबो। त उनजे लाइ अॼु असां तालके दौड़ जे तरफ़ खां उनखे ही भेटा पेश करण जे लाइ अॼु सभई कारकुन गॾु थिया आहिनि। जी सिंध जी डॉक्टर सुर्ख सलाम शहीद अल्ताफ़ जिस्काणी के सभी तो कान ये होशु हो मुदोलु दरिया खान जे तारीख में आतुन जी माना हिसाब सां लिखियो वेंदो सदाईं जिंदा है, जिंदा हर साल था बोला अभी जिंदा है। सिंध जा पुट यानी शहीद थियनि था उहे थोरी आहिनि जेके चवां उहे कीअं विया सलाम था